ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु दफ़ो हिकु 40-35 साले जी लेडी कार सिखणु वई। त फस्ट डे जॾहिं वई, कार वारो सेखारण वारो पासे में वेठुसि, हुनखे सभु सम्झाए थी हीअं हीअं करे। जीअं ई गाॾी थोरी अॻियां हली, इहा सेंटर में जेका मिरर हूंदी आहे न, उनखे साइड में करे छॾे, पंहिंजो पाण खे ॾिसे करे। वरी हू सिधो करेसि, वरी इहा साइड में करे छॾेसि। चयईंसि, मैडम ऐसा नहीं करो कर, हिन में तोखे पुठी जेका गाॾी अचे थी उहा ॾिसण थी अचे करे। चई, पर हिन में मां त ॾिसणु चाहीं कोन थी। मिरर जे साम्हूं वियां त मां पंहिंजो पाण खे न ॾिसां, ऐं पुठियां जेका गाॾी ईंदी उहा मूंखे छा कंदी? मूंखे त अॻियां गाॾी खे संभालणो आहे न। पुठियां गाॾी सां मुंहिंजो कहिड़ो मतिलबु आहे? हिन मिरर खे साइड में रख, मूंखे पंहिंजो पाण खे ॾिसण त हिमत ईंदी कि मां गाॾी हलायां थी, ऐं अॻियां गाॾियुनि खे मां संभालींदुमि। ब्रेक मारण लाइ ठीकु आहे, पुठियां गाॾियुनि खे असांखे छा करिणो आहे? मूंखे पंहिंजो पाण खे ॾिसणु। चओ ओम साईं राम।